बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। मां सबब बलोच जीअं त मां तव्हांखे राति चयो हुयो त जेको आहे असां जल्दी जेको आहे इहो टॉपिक ख़तमु करणु चाहियूं था। ग्रामर लफ़्ज़ आहिनि, इनखे पूरा कंदासीं छो त 2 तारीख़ ते असांजी SST जी टेस्ट आहे, त उन जे लाइ जेको आहे थोरो मां जल्दी जेको आहे कयां थी। अॼु जो असांजो टॉपिक आहियूं हाणे असांजो आहे सिफ़त। इनखे सिफ़त या सिफ़त चई सघिजे थो। सिफ़त या सिफ़त माना सारा तारीफ़। सिफ़त जी माना वाखाण या उपटार। उहे ही लफ़्ज़ जे इस्म जो गुण मतिलबु चङाई बुराई, गुण अवगुण, अंदाज़ मिक़दार, कद रंग ॻापो ॾेखारनि, उनखे सिफ़त चइजे थो। सियाणो मिसाल आहे सियाणो, मोगो, पंजा, कारो थोरो, इन में अची वञे थो नंढो वॾो। इहो जेको आहे इन जो जेको आहे मिसाल आहिनि। हिन खां पोइ आहे असांजो सिफ़त जा क़िस्म ऐं दर्जा। सिफ़त जा 3 क़िस्म ऐं 3 दर्जा आहिनि जेका हेठि बयानु कजनि था। इस्म या ज़मीर जो गुण या अवगुण ॾेखारीनि, गुण या अवगुण ख़ासियत ॾेखारीनि, उनखे सिफ़त वस्फ़ी चइबो आहे। मिसाल सचो माण्हू कंहिं खां नथो डिॼे। हिन में हरगिज़ न खाइजे, इहो बि त वस्फ़ सां तफ़सील सां ॿुधाइनि था। कचो मेवो हरगिज़ न खाइजे। हिते कचो ऐं सचो जेको लफ़्ज़ आहे इहो जेको आहे सिफ़त वस्फ़ी जो मिसाल आहिनि। हाणे खां पोइ आहे सिफ़त अददी। ही उहा सिफ़त आहे जेका लफ़्ज़ ॻणप में कमु अचनि, उनखे सिफ़त अददी चइबो आहे। मिसाल अदद शुमारी 1 2 3 4 5 जेको कंज़ेक्टिव असां काउंट कंदा आहियूं 1 2 3 4 5 उहे अदद शुमारी में ईंदा। ऐं जेको अदद कतारी में ईंदा उहो हूंदो पहिरियों ॿियों टियों चौथों नंबर वाइज़ जेके मतिलबु पहिरियों ॿियों टियों चौथों पंजों, इहे जेके आहिनि इहे असांजा अदद कतारी थींदा। 2 किताब मेज़ ते पिया आहिनि। ही सिंधी 3 किताब आहे। 2 किताब आहे, इहो जेको आहे इन में अची वेंदो अदद कतारी में। हाणे आहे सिफ़त ज़मीरी। इहो ज़मीर जो सिफ़त ते कमु अचे, उनखे सिफ़त ज़मीर चइबो आहे। मिसाल हू छोकर इम्तिहान में पहिरियों नंबर आयो, पंहिंजो कमु वञी कर। हू छोकर इम्तिहान में पहिरियों नंबर आयो, पंहिंजो कमु वञी कर। हिन में जेको आहे अहमद छोकिरो इम्तिहान में पहिरियों नंबर आयो, त पोइ जेको आहे सिफ़त ज़मीरी न थिए हा। पर हिते जेको हू इस्तेमालु थियो आहे त पोइ इन जी सिफ़त बि थिए थी, पर हू जेको आहे नाले जे बदिरां हू इस्तेमालु थियल आहे, तंहिं करे इहो सिफ़त ज़मीरी आहे। त इन ते जेको आहे न थोरो ध्यानु ॾिजो, थी सघे त अहिड़ा सवाल अची सघनि था, त उहा तव्हांखे ख़बर हुजणु खपे। हाणे आहे सिफ़त जा दर्जा। सिफ़त जा 3 दर्जा आहिनि। पारसी, अंग्रेज़ी ऐं कन ॿोलियुनि में अहिड़ियूं ख़ालिस निशानियूं आहिनि जे सिफ़तनि सां शामिलु थियण करे हिकु इस्म जी सिफ़त ॿिए इस्म या इस्मनि जी सिफ़तनि सां भेटियूं वेंदियूं आहिनि। पर सिंधी ॿोलीअ में अहिड़ियूं निशानियूं न आहिनि जे इस्मनि जे सिफ़तनि जी सही अंदाज़ में भेट कनि। इन करे हिन तरह ध्यान में रखणु घुरिजे। हाणे सिफ़त ख़ालिस आहे। सिफ़त ख़ालिस जुमिले में वस्फ़ ॾेखारींदो आहे, यानी हुन सफ़ सां भेट करे सघिजे थी। मिसाल सलीम चङो छोकिरो आहे। ते अचूं था। सिफ़त तफ़सील उहो आहे जेको जुमिले में हिक ॿिए सां भेट करे उहो बयानु करे त हिक ॿिए सां केतिरी निस्बत रखे थो। मिसाल सलीम इक़बाल खां चङो आहे। हू त सिफ़त ख़ालिस हुयो त सिर्फ़ु जेको हुयो सलीम या इक़बाल जेको आहे चङो आहे, पर हिते जेको आहे तफ़सील सां ॿुधाइनि था त सलीम जेको आहे इक़बाल खां चङो आहे। हीउ छोकिरो हुन खां थुल्हो आहे, त मतिलबु इन में हिक ॿिए जी भेट ॾेखारीनि था, उनजी निस्बत जेको आहे ॿिए खे चङो कनि था, त इहो जेको आहे सिफ़त तफ़सील में अची वेंदो। सिफ़त मुबालगो जेकॾहिं ॾिसूं त इन जे बारे में सवाल बि ईंदा रहंदा आहिनि। सिफ़त तफ़सील ऐं सिफ़त मुबालगो पास्ट पेपर में बि इहे सवाल पुछियल आहिनि। जेकॾहिं तव्हां लेक्चरारी जी भले टेस्ट में ॾिसो या जेके 2021 वारी में, या जेको तव्हां आहे SST जी जेका कैंसिल थी चुकी हुई असांजी टेस्ट, उन में बि जेका आहे अहिड़े क़िस्म जा सवाल आया हुया। सिफ़त मुबालगो उहो आहे जेको हिकु जहिड़ी जिन्स जो मुड़नी जिन्सनि सां भेट करे। मिसाल सलीम क्लास जे सभिनी छोकिरनि खां होशियारु आहे। जिन्स साॻी आहे सलीम बि, ऐं जेको आहे हू त जेके ॿिया छोकिरा आहिनि उन्हनि सां उनजी भेट ॾेखारनि था, त इहो जेको आहे हिक ई जिन्स सां भेट कजे त उनखे जेको आहे सिफ़त मुबालगो चइबो आहे। उनखां पोइ असीं सभु तमामु उनखां पोइ आहे
असीं सभु तमामु छोकिरा हिक ॿिए जा दोस्त आहियूं, इहो ई हिकु ई जिन्स आहे, त इन करे इहो जेको आहे सिफ़त मुबालको आहे। त अॼु जेको आहे असां सिर्फ़ु सिफ़त ऐं उन जे क़िस्म दर्जा पढ़ियासीं, त जेको इनशाला ॿी जेका मुंहिंजी वीडियो हूंदी फेल ते हूंदी, जल्दी उहा बि मां अपलोड कंदीमां। जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, लाइक, कमेंट लाज़मी कजो ऐं बेल आइकन जे बटन खे लाज़मी प्रेस कजो। मिलंदासीं हिकु ॿिए जेको आहे फेल वारे टॉपिक सां गॾु तमामु जल्द। तेसिताईं ॾींदा इजाज़त। ओके, अल्लाह हाफ़िज़।